अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 जनवरी। नाश्तो थोरो देरि सां कयोसीं, हाणे हिन महिल थिया आहिनि 11:30 ऐं असां कुझु लंच जी तयारी बि कयूं था ऐं शायदि असांखे ॿाहिरि बि वञिणो हूंदो। सुराणे हिते चांवर साफ़ करे रखिया आहिनि। कल्ह चिकन वारे जो दुकानु बंदि हो त चिकन न मिलियो, तंहिंजे करे अॼु घुरायो आहे। ऐं हिते सुराणे चाइनीज़ राइस जे लाइ भाॼियूं थी कटे, चाइनीज़ पचाईंदासीं मंझंदि जो सुगन जी फरमाइश ते। ऐं उन खां अलावा हिते मां रखियो आहे चिकन ऐं दाल कबाब ठाहींदमि, उन जे लाइ इहो चाढ़ींदमि हाणे। सो कमु जारी आहे, सिलसिलो खीर कढे थो पियो ऐं कुझु न कुझु कमु करण खां पोइ असां वरी हलिया वेंदासीं थोरी देरि ॿाहिरि इनशाअल्लाह। अलाह चाहियो त पोइ तव्हां सां शेयर बि कबो। असां निकिता हूं ॿाहिरि, वञूं था मंगल बाज़ार। सुगन खे कुझु आम घरेलू शयूं खपनि, अवामी क़िस्म जूं घर जे लाइ। सुगन खे घुमण जो शौक़ु चढ़ियो। सुगन, हीअ मुंहिंजी धीउ आहे ऐं हिकिड़ी मुंहिंजी वॾड़ी धीउ आहे। पोयां घर इहा संभालींदी आहे, इन करे आख़िर में दर खे तालो हणी इहा निकिती आहे। ऐं आसिफ़ा ऐं तारिक घर में आहिनि, उन ॿिन्ही जी ऑफिस खुली पई आहे, असां उन्हनि खे लॉक करे आया आहियूं। हा, सो सुगन जेको आहे थोरो अर्ली ब्रेक कयो आहे पंहिंजे जॉब तां। लंच ब्रेक पहिरियों वरितो अथई त असां हाणे वञूं था ऐं टाइम थियो तक़रीबन 12। सो ॾिसूं था छा था कयूं। फर्स्ट क्लास उस, ख़ूबसूरत ॾींहुं ऐं असां घर खां ॿाहिरि। भर लूं? क्या क्या लाए हो? सारी सब्जी है तो मैं ले तो नहीं रही हूँ कुछ भी। नहीं, पालक वालक भरना, टमाटर। अच्छा, वाह वाह। हे न मूंखे वीडियो भरींदे ॾिठो आहे, चए थो त मुंहिंजे गाॾी जी बि वीडियो भरियो। मूंखे भरियो, तव्हांखे बि भरियां? हलो, हे असां गाॾी वारो आहे, सब्जी वारो, अक्सर हिते ईंदो रहंदो आहे। सस्ती ॾियनि। सो ॾाढियूं मज़े मज़े जी सब्जियूं खणी आयो आहे, पर हाणे असां वञूं था ॿाहिरि। हिन महिल असांखे सब्जी नथी खपे। हिन स्टॉल तां मां काफ़ी सारियूं असां शॉपिंग कई आहे ऐं हिन ते सभु ब्रांडेड नयूं शयूं आहिनि ऐं काई बि पुराणी शइ न आहिनि, सभु ॿाहिरां जूं, पर सेकेंड हैंड न आहिनि, हे नयूं आहिनि। त कुझु न कुझु असां हिन तां सामान वरितो आहे। असां अची विया आहियूं वापसि ऐं तव्हां सां मां शॉपिंग शेयर थी कयां। हीअ 3 बर्नियुनि जो सेट आहे ऐं मूंखे अहिड़े टाइप जी शयूं वधीक वणंदियूं आहिनि, छो त असां हिनखे जॾहिं रखूं था त स्पेस घटि थियूं विलारिनि, माना हाइट में घणी जाइ थियूं विलारिनि, हीअं में घटि जाइ थियूं विलारिनि। हे मिलियो 450 जो ऐं यकीन कयो एॾी बेस्ट क्वालिटी आहे, इलाही हैवी, यानी प्लास्टिक हिननि जी तमामु सुठी आहे। ऐं हे हिकिड़ी नंढड़ी कीफ़ ऐं हिन में हे 2 छाणियूं आहिनि, इहो वरितोसीं। ऐं धाणा त फ्रिज में रखो न। हे स्टैंड राउंड में त मिलंदा आहिनि ऐं असां वटि हिते जेके पाकिस्तानी मिलनि था उहे थोरा हल्की क्वालिटीअ जा आहिनि, यानी वज़न में बि हल्का आहिनि ऐं राउंड में ई शेप घणो करे अवेलेबल हूंदो आहे। त हे स्क्वायर में इहो नज़र आयो, ॾाढो सुठो लॻो। ऐं हीअ वरितोसीं हिकिड़ो टिशू पेपर रोल जो होल्डर। ऐं कोई प्लीज़ मूंखे कढी ॾे हेॾा शयूं। ऐं उन खां अलावा ॿियो छा आहे, नंढी नंढी बि हिन में शयूं आहिनि जेके सुराण वरितियूं ख़ासि करे। हा, हे स्पून्स मां कंहिंखे गिफ्ट ॾियण जे लाइ वरिता आहिनि, मेजरिंग स्पून्स, ऐं ॾाढियूं मज़े मज़े जी शयूं आहिनि। हे ॾिसो केॾी हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे। त जॾहिं असां यखनी ठाहींदा आहियूं त मसाला असां ईअं ई विझंदा आहियूं, या माण्हू कपिड़े जी पोटली ठाहे विझंदा आहिनि। मां बि कपिड़े जी पोटली ठाहे विझंदी रही आहियां यखनी कढण लाइ, पर हाणे हिकिड़ी हीअ शइ आहे जंहिंमें गरम मसाला वग़ैरह सभु विझी हिनखे बंदि करे टाइट ऐं देगिड़े में विझी छॾियो, फस्ट क्लास। ऐं हिकिड़ी हीअ क्लीव तम मज़े जी, ऑनलाइन मां ॾिसंदी रहंदी हुयमि। हीअ दरवाज़े में टंगण जी आहे, फ्रंट ते सिर्फ़ु हे नज़र ईंदो ऐं बैक ते हे, पोइ हुन में असां पंहिंजूं शयूं हैंग करे सघूं था। ऐं हिकिड़ी ॿी शइ वरिती बेस्ट बाय अॼु जी, हे आहिनि स्टील जूं, प्योर स्टील जूं क्लिप्स, अहिड़ियूं आहिनि जहिड़ियूं रसीअ में कपिड़नि टंगण लाइ विझबियूं आहिनि, पर हे आहिनि सिलाई में कमु ईंदियूं, क्विल्टिंग में ऐं अहिड़े क़िस्म जे कमनि में जिते असांखे इलाही सारा कपिड़े जा तह होल्ड करणा हुजनि त उन जे लाइ इहे यूज़ थींदियूं। ऐं कुझु कपिड़े जा पीसिस वरिता आहिनि, हिन मां विहाणनि जूं छऊं ठाहींदमि ऐं उहे मां गिफ्ट कंदमि सादिया खे। सादिया मुंहिंजी वॾी नूंहुं आहे, त उहे ईंदा नेक्स्ट मंथ, त मां छऊं सिबी हुनखे गिफ्ट ॾींदमि। ऐं ॿियो बि अलाए छा मैट्स वैट्स कुझु अहिड़ा कबाड़ा वरितासीं ऐं ढेर सारो वरितोसीं फ्रूट। उहो तव्हांखे शो कयां? हलो ठीकु आहे, इहो शो ऑफ न आहे, इहो जस्ट शो आहे, ठीकु आहे। सो वियासीं जो त इहो कुझु न कुझु त वठिणो ई हुयो लाज़मी। त ऑरेंजिस, पपीतो ऐं सुरहाण शौक़ीन आहे ॾाढी, हमेशह ॿाहिरनि जा मुल्कनि जा जेके फ्रूट्स ईंदा आहिनि जेके असां वटि न थींदा आहिनि, जीअं
हीज़ मूंखे ख़बर न आहे हाणे हिते थियनि था अलाए नथा थियनि इहे। ऐं ॿियो मां वरिता, मां देसी माण्हू पंहिंजी पसंदि सां वरितमि ॿेर, सूफ़ी ॿेर ॾिठमि आयल आहिनि त उहे मां पंहिंजे लाइ वरिता। ॿियो माना खाईंदा सभु ई पर पसंदि मुंहिंजी। सो इहो आहे सभु कुझु। ऐं सीन हिते उअं जो उअं ई आहे छो त असां हितां छॾे 12 बजे निकिरी वियासीं। हाणे असां वापसि अची, मां वापसि अची हिन चिकन खे बि बॉइल करण लाइ विराए रखियो आहे, वरी सब्जियूं कटबियूं, लंच ठहंदो। सो इहो हुयो हाल हवाल असांजे ॿाहिरां जे सैर जो। सो हे असांजो आहे फैमिली जी सूरत हाल हिन महिल ऐं घर जी यानी लाउंज जी। सुगंध हिते ऑफिस वर्क थी करे ऐं शॉपिंग अञा ताईं हिते फैलियल आहे। असां उहा समेटींदासीं। तारीख़ हिते ऑफिस वर्क थो करे ऐं असांजो हिन महिल गजरनि जे हलवे जो दौरु हली रहियो आहे। ऐं सुराण एज़ यूजुअल सब्जियुनि जे कटिंग में लॻी पई आहे। ऐं मां जेको आहे चिकन ऐं दाल बॉइल करे छॾी। हिते मुंहिंजो टमाटर चिकन थो पचे, हिते मुंहिंजो सूप जे लाइ चिकन थो बॉइल थिए, हिते आसपा पंहिंजी चांहि ठाहिण जी तयारी में आहे। सो इहो असांजो ॾींहुं गुज़री रहियो आहे ईअं। हे बि मां तव्हां सां शेयर कयां, हीअ निटिंग आहे। सुगंध पंहिंजी हमेशह खणी ईंदी आहे साण ऐं जुनून अथसि निटिंग करण जो ऐं क्रॉस स्टिच जो। सो हीअ हिकिड़ो हेतिरो पीस ठाहियो अथई, हिकिड़ो हेतिरो पीस कल्ह ठाही। सो हीअ उन अथसि ऐं हीअ हमेशह गिफ्ट ॾींदी आहे फ्रेंड्स खे। अगरि कंहिंजा ॿार हूंदा आहिनि, नंढड़ा पैदा थींदा आहिनि, टोपियूं ऐं मिटन्स ऐं नंढा नंढा बूट ठाहे। सो हीअ हाणे गिफ्ट ठाहे रही आहे, तव्हांखे यकीन न ईंदो। हे हिकिड़े कुते जो स्वेटर आहे। हिननि जे फ्रेंड्स वटि हिकिड़ो कुतो आहे लाहौर में, उते त हीअ उनजे लाइ स्वेटर थी ठाहे। ऐं जेकॾहिं मूं वटि रहंदे ही कंप्लीट थी वियो त मां तव्हांखे ॾेखारींदमि त कीअं थो ठहे। त मुंहिंजी दिलि चाहे त इहो बि तव्हां सां शेयर कयां। त हीअ हमेशह मतिलबु चैरिटी में बि हिन काफ़ी निटिंग कई आहे ऐं ईअं गिफ्ट्स में बि पंहिंजे लाइ बि इलाही शयूं ठाहियूं अथई। जीअं मां तव्हांखे ॾेखारियो मुंहिंजे लाइ टोपियूं ठाहे मोकिलियईं, हादी ऐं राजीअ लाइ बि ठाहींदी आहे। सो हीअ हिकिड़े कंहिंजे प्यारे प्यारे डॉगी जो स्वेटर आहे। सो इन कंप्लीट थींदो। ऐं मां 7 बजे ताईं त ऑफिस जो कमु थी करे, सुबुह जो 9 खां शाम जो 7 ताईं। उनखां पोइ वरी जॾहिं ऑफिस वर्क बंदि कंदी आहे त पोइ निटिंग बि कंदी आहे, कचहरी बि कंदी आहे असां सां। तव्हांजी हीअ निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मूंखे रात जी मानी जी को टेंशन न आहे। हे चाइनीज़ राइस ठाहियासीं, उहे पिया आहिनि अञा ताईं इलाही सारा। ऐं असां इन्हनि चांवरनि सां गॾु हिकिड़ो मख़सूस क़िस्म जो वेजिटेबल ऐं चिकन जो सूप ठाहींदा आहियूं, इहो बि ढेर सारो आहे। ऐं तारिक जेको आहे मोस्टली सूप न खाईंदो आहे चांवरनि सां, त पोइ हुनजे लाइ मां चिकन पचायो टमाटनि वारो, त अञा बचियल अथसि। ऐं मां देसी छा चवां पंहिंजे लाइ मां सोचां थी रात जो कुझु चांवरनि जो चिलड़ो पचाए पंहिंजे लाइ कुझु अलॻि सां ठाहींदमि इंशाअल्लाह। फ़िलहालु त मूंखे बुख लॻी आहे, सो हल्की फुल्की बुख में मां हे थोरा कुझु बिस्किट ऐं कुझु मुङेरा थी खावां। ऐं राजी मानी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरी देरि लॻंदी। हे उहे लाहौर जी बेकरी जा बिस्किट आहिनि। सो ॾाढा टेस्टी मुङेरा कल्ह वठी आयासीं जेको ॿाहिरि वियासीं। ऐं हिकिड़ी वीडियो क्लिप मां तव्हां सां शेयर थी कयां जेका सुगंध भरी रस्ते में जॾहिं लाड़काणे खां कराची पिया अचनि, त उहा आहे सेवण वारनि पहाड़नि जी। त उन्हनि पहाड़नि मां ट्रेन कीअं थी गुज़रे, त हिकिड़ो नंढिड़ो क्लिप रिकॉर्ड करे आई, त मूंखे ॾेखारियईं त मां चयोमांसि मुझे मोकिल, त मां पंहिंजे व्लॉग में शेयर कयांसि, तव्हां उहो क्लिप ॾिसी वठो। तो नॉर्थ पाकिस्तान में से हैं और तेरी सुनो मुझे अरे ना वो चिल्लास में लाई होती है। ये सारी किसी सकता हूँ दर्द से बैठो। ओके ऐसा ट्रेन के पहुंच चले आया ऐसे। अॼु जी टिप आहे, टिप ऑफ द डे। अॼु जी टिप इहा आहे त जेकॾहिं तव्हांजो ब्लेंडर या ग्राइंडर घणो पुराणो थी वियो हुजे ऐं उनजा ब्लेड जेके आहिनि थोरा मुॾा थी विया हुजनि, त उन्हनि खे तिखो करण जे लाइ तव्हां 1 चमचो या 2 चमचा लूण जा विझी उनखे 5-7 मिंट ब्लेंडर खे या ग्राइंडर खे हलायो, त ईअं करण सां हुनजा ब्लेड जेके थोरा तेज़ थी वेंदा। ऐं इहा टिप जेका आहे मुंहिंजी पंहिंजी आज़माइल कोन्हे, पर ॿियनि घणनि जी आज़माइल आहे, जिन खां कंफर्म करे ऐं मां इहा तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हूअं मां हमेशह अलॻि सां हेडिंग ॾेई करे शेयर कंदी आहियां, सो ईअं नथा कयूं। ऐं अॼु जी चङी ॻाल्हि इहा आहे त कुझु ॾींहंनि खां मां जेको आहे अहिड़ी सलाह थी ॾियां त पंहिंजे बारे में सोचो, पंहिंजे बारे में बि सोचो। इहा सुठी ॻाल्हि आहे, हमेशह असां ॿियनि जो भलो कंदा आहियूं।
त सॼे ॾींहं खां पोइ इहो ज़रूरु गौर कयो, सोचियो त अॼु जे ॾींहं में सुठो छा थियो, छा कहिड़ी पॉज़िटिव शइ हुई, कहिड़ी बहितर शइ हुई। त ईअं त हाणे कमु बि कयोसीं, हे कयोसीं, माण्हुनि सां मुंहुं ॾिनोसीं, ज़िंदगीअ जा सभु जेके बि मरहल आहिनि उहे तइ कयासीं, थकिजी पियासीं, बेज़ार बि थियासीं, कंहिंजूं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं बि ॿुधियूंसीं, सॼे ॾींहं में अलाए छा छा थिए थो। त पर सोचियो, इहो गौर कयो त अॼु जे ॾींहं में सुठो छा थियो, कुझु पॉज़िटिव ॾिसो, कुझु पॉज़िटिव ॻोल्हियो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो तव्हांखे कुझु पॉज़िटिव लभंदो कोन, पर पोइ बि ॻोल्हियो, थोरी महिनत करणी पवंदव पर मिली वेंदव। सो ज़रूरी आहे मामूली खां मामूली शइ बि का तव्हां सां सुठी थी हुजे सॼे ॾींहं में त उनखे ज़रूरु यादि कयो ऐं उन ते ख़ुशि थियो। सो पंहिंजो ख़्यालु रखणु तमामु ज़रूरी आहे। ऐं मां अॼुकल्ह इलाही मसरूफ़ आहियां, कोई क्राफ्ट वर्क नथो थी सघे, कोई सिलाई भर्त नथो थी सघे, छो त माशाल्लाह सां ॿार सभु घर में आहिनि, त नाश्ते जो ऐं मंझंदि जी मानी जो इतमामु थो थिए। राति जी मानी मां त मां ईअं चालाकी थी करे वञा जो मंझंदि जो एक्स्ट्रा खाधो पचाए थी छॾियां त राति ताईं खाओ, छो त सियारो आहे त ख़राबु बि नथो थिए ऐं ॾींहुं बि नंढो आहे त जल्दी राति थी वञे त सवेरे खाधो जेको आहे इस्तेमालु थी थो वञे। तंहिंजे करे को बि अहिड़े क़िस्म जो मुंहिंजो एक्टिविटी जेका आहे नथी थी सघे। सो फ़िलहालु न थींदी कुझु ॾींहं, जेसिताईं ख़ैर सां मुंहिंजा सभई ॿार घर में आहिनि। ऐं हूअं तव्हां ॾिसंदा आहियो सुराणे मां घर में हूंदा आहियूं त असां अक्सर मंझंदि जो त कुझु पचाईंदा ई न आहियूं, कोई न कोई बचियलु ॿोड़ हूंदो आहे, का बि शइ हूंदी आहे, ॿ मानियूं ताज़ियूं पचाए खाई वठंदा आहियूं। त बहरहाल इहा ई ज़िंदगी आहे ऐं मज़ो बि अचे थो मूंखे। मुंहिंजा बचिड़ा सभु अखियुनि जे अॻियां आहिनि। अलीअ खे इलाही मिस थी कयां, वॾे पुट खे, सुगंध बि हिन महिल हिते आहे। सो अलाह से आबाद रखे, सभिनी बच्चनि खे सलामत रखे, उन्हनि सां मुंहिंजे बच्चनि खे बि अलाह सलामत रखे। त इहो हाल अहिवाल हो सुगंध जी निटिंग मां तव्हां सां शेयर कई, मूंखे थोरो यूनिक लॻो इहो आइडिया, मूं चयो तव्हां सां इहो बि शेयर कयां। ऐं उनखां सवाइ हिन इहा वीडियो क्लिप भरी सेवण, माना सेवण वटां गुज़रंदे, सेवण खां पोइ इहो खीरथर रेंज जेका आहे, जबल जेके आहिनि खीरथर, उन्हनि में ई इहा ट्रेन जी पटड़ी आहे जेका पाकिस्तान ठहण खां बि पहिरियों जी विछायल आहे, अञा ताईं हले थी उहा। सो उन तां ट्रेन थी गुज़रे त उहो तव्हां गौर सां ॾिठी उहा क्लिप, तव्हांखे वणी हूंदी, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। सो अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग आहे। ऐं ॿाहिरि बि वियासीं त असांखे बसि इहो त जल्दी घर भॼूं, रश में घणी देरि न बीहूं, ऐं कुझु अहिड़ियूं शयूं ॿियूं बि वरितियूंसीं जेके शो न कयूं हिन मां ज़ाहिरा। सुगंध जूं कुझु ज़ाती सामान हुयो त हुन चयो त मां कोन थी ॾेखारियां, मूं चयो हल ठीकु आहे, उहा माना ईअं थोरी पासे पासे रहंदी आहे पब्लिक खां। त जेको कुझु मूं तव्हां सां शेयर कयो आहे, मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यारु, ॾाढियूं सारियूं दुआऊं। इनशा अलाह वरी सुभाणे मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।